अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनो तव्हांखे हिन वक़्तु काज़ीबंद मोड़ जी ताज़ा तरीन सूरत हाल ॾेखारियूं था, जिते पाणीअ में अञा ताईं इज़ाफ़ो थी रहियो आहे ऐं रहवासियुनि जो लॾ पिणु जारी आहे। उते मौजूदु नाज़ न्यूज़ जो रिपोर्टर इक़बाल चांडियो खे सूरत हाल खां आगाह करे रहियो आहे नज़ीर गुल। जी नज़ीर, तक़रीबन 1200 खां 1300 घर आहिनि जेके पाणी जे लपेट में जेके भी ॻोठ आहिनि, जेके मथे ॻोठ आहिनि, जेके मोरो कावींदे, नौशरो, फिरोज़, चंदा सिंह, सन सावड़ी जे हेठां पासा जेके भी टोटल इलाइक़ा आहिनि पाणी जे लपेट में आहिनि। हितां जो को भी चूंडियल नुमाइंदो, न के सरकारी मुलाज़िम आहिनि, न EC AC न DC कंहिं भी माण्हू हिननि माण्हू जी का सार न लधी आहे। पाण सिर पंहिंजी मदद पाण करे रहिया आहिनि। हितां जा जेके भी वॾेरा आहिनि, जेके अॻे हिसे में जंहिंजा 50 एकड़ 100 एकड़ 50 एकड़ बचाइण जे करे हिते बंद ॾिना आहिनि, उन बंदनि जे करे जेके तव्हां हालत हिते ॾिसी रहिया आहियो, हज़ारनि जे तादाद में जेके भी माण्हू पंहिंजा सामान कढी रहिया आहिनि, सिर्फ़ु सामान कढी रहिया आहिनि। हिननि खे पंहिंजे घरनि जो बचण जो को भी चांस न आहे। जिन जा जेके माण्हू अॼु 500 खां 600 ॾियारी कमाए पंहिंजी पेट पूजा करे रहिया आहिनि, उहे माण्हू ईंदड़ वक़्त में छा उहे पंहिंजा घर ठाहे सघंदा, का अझा ठाहे सघंदा, कंहिं बि क़िस्म जी हिननि खे मौजूदा हालत में बि सूरत हाल जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहा वापसी में जेकॾहिं इहे माण्हू पंहिंजे अजनि में वेंदा, उन्हनि जी हालत जेका तव्हां बाद में ॾिसंदो उहा ॾिसण जोगी बि न रहंदी। तव्हां हींअर ॾिसी रहिया आहियो, हे त कुझु बि न आहे। तव्हां हेठनि इलाइक़नि में हली ॾिसंदो, हेठां जेके इलाइक़ा आहिनि, नवा काज़ीअमंद जेको शहर आहे, जिन जा तक़रीबन बाज़ार ताईं पाणी मौजूदु आहे। हींअर अञा बि हेठे पासे जेके आसिफ़ अली ज़रदारी जा चंद रिश्तेदार आहिनि, सौट मासात आहिनि, जिन जा कट मुकमल बंदि कया विया आहिनि। अञा ताईं पाणी जेके रस्ते मिलण जे न करे इन पासे अलाए केतिरा ई ॻोठ आहिनि, इन बंदनि जे ॾियण जे करे उहा पाणी जेका आहे दरिया जे बंद सां लॻी आहे। दरिया जे बंद जे लॻण खां बावजूदि उहा पाणी वरी हिते पीर कोलाजी जेको सॾिबो आहे, जेको सेवण रोड सां आहे, उहा पाणी अची हिते लॻी आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो, जेकॾहिं तव्हां नौशहरे खां वठी मोरे खां वठी काज़ीअमंद ताणी जेका तव्हां सूरत हाल ॾिसंदो, लखें घर माण्हू त पंहिंजी जाइ ते, पर लखें घर जेके अॼु हींअर तव्हां ॾिसो था, जेके मां यकीन सां चवां थो त हितां को भी घर साबित न आहे रहियो। जी तव्हां पाण हिननि सां ॻाल्हाए सघो था, असां पाण हिननि जी साईं तव्हां ॾिसो था, हीउ पाणी हिन वक़्तु हिननि जे छाती ते लॻल आहे, जेके हींअर मौजूदा वक़्तु दड़े ते आहिनि। गवर्नमेंट जो मुलाज़िम को भी कोन आयो असां वटि। जी ही टपड़ सॼा ॿुॾनि में जॻहूं करनि पियूं, ज़लदारी माण्हू को बि कोन आया, ॿेड़ियूं न छा कुझु बि न, रगी पंहिंजा ज़लदारनि जा टपड़ था कढनि। की जो कहिड़े बि कानूनी वारो कंहिंजो टपड़ हिमायत का बि कोन कई अथसि। रगी पंहिंजा घर राशन वाशन त कुझु बि कंहिंखे कोन मिलियो आहे, कुझु न को तंबू न छा कुझु बि न। सर असां बि हिननि सां ई गॾु आहियूं, असांजा बि घर हिते ई आहिनि। तव्हां पाण ॾिसी सघो था, हिन पासे यकीन जे कयो असांजे तसवर में बि न हुयो जेका पाणी हिते अची पहुचंदी। हाणे हिते जेका पाणी पहुची आहे, हीअ सिर्फ़ु लागर्दी ऐं नाअहली जे करे हिननि रस्तनि खे, रोडनि खे पंहिंजे 50-100 एकड़ बचाइण जे चकरनि में लखें माण्हू बेघर करे छॾिया आहिनि। तव्हां ॾिसी सघो था, हे माण्हू जे लॾो खणी कंहिं जाइ ते वञनि त वञनि कहिड़े पासे। तव्हां ॾिसो था, ही पंहिंजा मासूम ॿार हींअर मौजूदा वक़्त में एतिरो त ख़तरो आहे जो हिननि जा हींअर जानियूं अणगण माना अणखुट जानियुनि जो नुक़सानु आहे, अणखट ख़तरो आहे त हितां जो को ॿार, को ॿुढ़े, को लुढ़े, हींअर सिज बि लहण ते ई आहे, पर हीअ अञा ताईं सामान ई कढी रहिया आहिनि। अञा ताईं हीअ सिर्फ़ु सामान ई कढण ताईं महदूदु आहिनि। तव्हां साम्हूं ॾिसी सघो था, हिननि जूं जेके फैमिलियूं आहिनि उहे रोडनि ते आहिनि। अञा बि न ख़तरो आहे त को माण्हू हिन वक़्तु बि अञा ताईं को लूणु हणण जे लाइ तयारु न आहे। गुज़िरियल 4 ॾींहंनि खां इहे सामान ई निकिरी रहिया आहिनि। न का ॿेड़ी जी का सहूलियत आहे, न का लांच जी सहूलियत आहे। सहूलियतूं त पंहिंजी जाइ ते, पर रोड ते बि कंहिं माण्हू खां पुछण लाइ बि न आया आहिनि। साईं तव्हां सां कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा, पर हो ईंदा बि छो जो त तबाही उन्हनि पाण कई आहे। हुननि पंहिंजा 100 एकड़ बचाइण जे करे पोयां तव्हां ॾिसंदो नौशहरे खां पाणी लॻल आहे। ऐं नौशहरे खां वेंदे तव्हां चंदा सिंह, नवाब शाह, जमाल शाह जो ओरियूं पासो, हिन पासे तव्हां दौड़, दौलतपुर, नवाब अली मोहम्मद, अली आबाद, शाहपुर जानिया ताणी पाणी आहे, जेके
मुकम्मल पानी जे लपेट में आहिनि। को बि घर साबित न आहे, को माण्हू अञा ताईं हिन उस में ते वेठा आहिनि। गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वठी उस ते आहिनि ऐं कंहिं बि अॼु ताईं सार संभाल न लधी आहे। तव्हां ॾिसंदो यकीन कयो, हे मथां ई इलाइक़ा आहिनि, हे मथां ई टुकरी आहे। तव्हां अञा हेठि वेंदो उहे त अञा हालत तमामु ख़राबु आहिनि। 50 खां वधीक घर ख़तमु आहिनि। 7 खां 8 जेके लाशां अंदरि पयूं आहिनि, जेके अञा बि सामान कब्रिस्तान में फुना साम्हूं कब्रिस्तान आहे, उहो दफ़ाइन आहिनि, कहिड़े पासे दफ़न आहिनि। सिंधी मेज़बानी की सुञाण टपाल मेज़बान।